लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो सियासी कारकुन अॻवान जनाब चाचा शाहनवाज़ राजपर साहब। असांजो चाचा सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ कचहरियूं उहे असां लीडर टीवी जी ज़ीनत बनाईंदा रहिया आहियूं ऐं उन ई सिलसिले में अॼु असां चाचा सां वरी हिकिड़े नए मौज़ू ते ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। गुज़िरियल जेका असांजी कचहरी पूरी थी उन में चाचा इहा ॻाल्हि कई त जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे जीअं ई सखर खे डिवीज़नल हेडक्वार्टर बणायो त ख़ैरपुर में हादी बख़्श लाड़िक ऐं सईद क़ाइम अली शाह ऐं ॿिया जेके नामियारा सियासी माण्हू हुआ उन्हनि मुखालफ़त कई हुई इन फ़ैसिले जी। इन फ़ैसिले जे उत्तर में जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे सिंध यूनिवर्सिटी में जी कैंपस जेका आहे शाह लतीफ़ यूनिवर्सिटी कैंपस जे नाले सां ऐं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे नाले सां ॾिनी। हाणे चाचो इंटर मुमताज़ कॉलेज में पढ़ी उन खां पोइ हिते दाख़िल थो थिए। हाणे असां चाचा सां उतो ई कचहरी शुरू था कयूं। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। हाणे तव्हां कैंपस पहुता, असीं छा में दाख़िला वरितव, कीअं वरितव? कैंपस में अचण जो बि हिकिड़ो अजीब हिकिड़ी दास्तान आहे उन में, छो त जीअं इंटर पास कई मूं सियासी हवाले सां जेका चुरपुर थी असांजे SST जी या पहिरियों कन्वीनर हुउसि SST जे या आइन कमेटीअ जो या उन टाइम में जेको बि मरकज़ी मेंबर। कहिड़ी सतह जो कन्वीनर हुआ? ज़िले ख़ैरपुर जो पहिरियों कन्वीनर ऐं मरकज़ी कमेटीअ जो मेंबर, आइनी कमेटीअ जो मेंबर। ऐं हिन में त इहा ॻाल्हि मतिलबु माइटनि खे हिकिड़ी उन टाइम में नागवार गुज़री त हीअ छा थो करे, हीअ मारिजी वेंदो, हीअ अहिड़े पासे वञे पियो जिते हिन जी असांखे मतिलबु चिंता आहे या अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा उनखे ख़दशा हुआ। उन टाइम में भाउ वॾे असांजे साईं ग़ुलाम शबीर शाह SDO हो ऐं असांजो उस्तादु हो आरिफ़ माण्हू हो। आरिफ़ जेके सॾिबा उन्हनि मां हिकिड़ो मोहम्मद शरीफ़ रिड। उनखे चई त हीउ मसइलो आहे शाहनवाज़ जो, इनखे नौकिरी ॾेई छॾियो, मास्तरी ॾियो। हुतां जीअं जान छॾायूंसि, सरकारी बणायो, सरकारी बणाए मारिजी वेंदो। उस्ताद तीअं शबीर शाह खे चयो, साईं शबीर शाह तमामु प्यारो माण्हू, चई त हिनखे नॉलेज घणी थी, जेको नॉलेज मां वणी उहो पुछजांसि, बाक़ी ॿियो को हिसाबु किताबु या अहिड़े क़िस्म जो कोई जनरल नॉलेज आहे, जाग्राफी आहे, मतिलबु अहिड़े क़िस्म जो। हा जीअं अंदरि वियुसि त उस्ताद वेठो, उस्ताद हासिल मोहम्मद शेख हो ऐं साईं शबीर शाह टिनी जो हुयो। त साईं शबीर शाह वेठो ईअं टेक ॾेयूं ईअं कुर्सीअ ते झूले पिए। बाबा नालो ॿुधायोसि पीउ जो नालो? अच्छा, अलामा इक़बाल केरु हो? मुसलमान हो। उहो त हो, छा कंदो? मुंहिंजो मुसलमाननि लाइ शाइरी कंदो हो। चई हुन जेको शेर ॿुधाए। मूं हुनखे शेर ॿुधायो त चिड़ियों की तरह दाने पे गिरता है किस लिए, परवाज़ रख बुलंद के बन जाए तू उकाब। उस्ताद मोहम्मद शरीफ़ उथियो, मां हुनजो प्यारो शागिर्दु हुउसि। मूंखे चयो वञ बसि, ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते ऑर्डर मिली वियो। हाणे तव्हां मास्तर, हाणे थी विया मास्तर। मूंखे मास्तर प्राइमरी मास्तर। ऐं पहिरीं जेका पोस्टिंग थी उहा थी बरोचन जे स्कूल में। भला अलामा इक़बाल जे इन शेर सां तव्हां उकाब थी वियो या चिड़ी थी वियो? असां उकाब थियासीं। अचूं था उन ते त उन खां पोइ असांजी ट्रेनिंग बि हली PTC कॉलेज में। उते बि असां सियासत शुरू कई। माना उहा असांजी पहिरीं बैच हुई उन कॉलेज जे तारीख़ में जंहिं शाह लतीफ़ जो ॾींहुं मल्हायो। ऐं उन में मुंहिंजो नुक़सानु इहो थियो जो मूं रिसालो जेको हितां मूंखे दोस्त डॉक्टर अलावर आहे मूंखे गिफ्ट कयो, उहो प्रिंसिपल साहिबु खणी वियो, वरी मोटाए कोन ॾिनई। प्रिंसिपल साहिब जो नालो ॿुधायो? साईं अली अहमद शाह, असांजो प्यारो माण्हू, तमामु प्यारो उस्ताद हो। ऐं मूंखे वियोसांसि, हाणे अॻुवान असां हुआसीं हुते,
मूंखे चई बाबा तो वटि साईं जो रिसालो आहे त मूं ख़ुशीअ में चयो हा वञी मोटर साइकिल ते जाइ तां खणी आयुसि रिसालो खणी हिन जलसो बि गुज़री वियो सभु शइ हाणे रोज़ानो दर खां टिपां 3 ॾींहं अखि सां ॾिसां त रिसालो पियो आहे खणां कीअं। ॿियो हिकिड़ो असांजो उस्ताद हो उन टाइम जा उस्ताद जेके के अहिड़ा हुआ जेके विसरण जा न आहिनि आरिफ़ हुआ ख़ुदा जो कसम आरिफ़ जीअं चइबा आहिनि न उनखे अली नवाज़ कांहर नालो ॾाढो प्यारो सिंधीअ जो उस्ताद हो मुंहिंजो साईं शाह साहिबु मुंहिंजो रिसालो खाईंदो साईं खाईंदो वञे मूंखे चई पुट ॻाल्हि ॿुध जेको किताबु ॾिए उहो बेवकूफ़ जेको मोटाए ॾिए उहो तंहिं बेवकूफ़ मुंहिंजो साईं मूं बसि कई रिसाले तां हथ सो बहरहाल उते उहो प्रोग्राम कयोसीं उन शागिर्दनि जो उन कॉलेज जो असां टूर करायो पाकिस्तान लेवल जो। हा इहो सिलसिलो हलंदो रहियो साल गुज़री वियो इम्तिहान थी वियो का ख़बर कोन पई हेॾां कैंपस जी हालति ख़राबु हुई असांजे तंज़ीमी हिसाब सां उते को बि अहिड़ो बर्जुस्तो माण्हू कोन हो जेको असांजे जोधनि खे मुंहुं ॾेई सघे। जोधा माना मां उते असां सां ख़ासि तौर सां SST सां जेको टसल हूंदो उहो हूंदो GSN जो जसाफ़ जंहिंखे चइजे समी लुंड हूंदो निसार लुंड समी असांजा त निसार ई असां हिकिड़े घर जा मतिलबु एतिरा वास्ता तालुक असांजा समी जेको PTV में पोइ आयो आख़िर में रिटायर थियो त पोइ शाइर बि थियो इहो उते इहो हूंदो जमाली हूंदो पंहिंजो शबीर जमाली हो 2-3 ॿिया हुआ मीर मुख़्तियार ॿियो शर कुझु हुआ इहे GSN में उते जेको असांजा छोकिरा ख़ासि तौर सां हूंदा इवनिंग क्लास में ऐं मुलाज़िम पेशा उहे सियासत करे कोन सघंदा हुआ उन्हनि खे शीटूं ॾेई अचूं भव में उहे हणनि कोन। हाणे मुंहिंजी जेका उतां नौकिरी थी वई PTC पास कईसीं शहर मां थी वरी मां शिफ्ट थी वियुसि ट्रांसफ़र थियुसि सठियो पुल ते उते छोकिरा ॾाढा सुठा हुआ उन्हनि खे आउं तकरीरूं बि कराईंदो हुअसि पोयों पीरियड जेको कलाक हो शाह लतीफ़ जा शेर ऐं 5 क्लास वारनि खां तकरीर इहो असांजो मतिलबु रोज़ जो रूटीन हूंदो हो। हेॾां कामरेडनि बि अची जेको आहे चए थो भाई स्कूल छा कंदो मीटिंगूं ज़रूरी आहिनि मुंहिंजे लाइ इहो मसइलो आहे इहा ॻाल्हि न थी सघंदी न हे अचनि था मुंहिंजो हे अचनि था उहा ॻाल्हि ॿी आहे हिन टिननि जे चवण त नंढिड़ो मिसाल थो ॾियां ॻाल्हि खे खुटायूं था त आउं हिकिड़ो 2 ॾींहं घुसाए वियुसि 3 ॾींहं ते जॾहिं मोटी आयुसि तॾहिं उतां जा 2 ग़रीब माण्हू हुआ पठान ऐं शबीर नालो शबू छॾींदा हुआसीं शेख होटल हूंदो हुन सठियो पुल ते अची मूंसां वेहंदा कचहरियूं कंदा हिन तयारी सिंधी पठान नालो पठान हुउसि उहो शेख सिंधी सॉरी सोलंगी हुआ शेख न सोलंगी हुआ हो कचहरियूं हिन ते पठान मूंखे चयो मूंखे चई छा था ॻाल्हि त ॿुधो उस्ताद तव्हां ॻाल्हियूं केॾी भलियूं था कयो हेॾो स्कूल हलंदड़ो उहो सच रोड ते मेन स्कूल हो हिन उन जा शागिर्द मुंहिंजे उन्हनि खे जिन खे मूं इम्तिहान ॾियारियो हिकिड़ो साल जो उहे हींअर काफ़ी मिलंदा आहिनि इज़त ॾींदा आहिनि ऐं तव्हां हीअ स्कूल जी हालति कई आहे तव्हांजे ॻाल्हियुनि ऐं अमल में त तज़ाद आहे मुंहिंजो तूं सही थो चई मूं लिखत में ॾिनो पार्टीअ खे मुंहिंजो बाबा मूंखां साल में तव्हां हेतिरा छोकिरा तयारु वठो तव्हां न अचो मूंखे न सॼो आचर जो ॾींहुं तव्हांजो आहे हू चवंदा छॾे हैदराबाद मीटिंग हलो करम वसाण माना त ख़ुदा कारण पंहिंजो हिकिड़ी बवा कंदमि न इहो मां विच में कटियां थो तव्हांखे गुज़िरियल दफ़े तव्हां ॿुधायो त झंगे जो करम वसाण साहिबु ऐं ॿिया ठरी मीरवा जा या ऐदी ख़ान राजपर जा या जोगिन जा इहे मुख़्तलिफ़ दोस्त जेके आहिनि उहे गॾिजी तव्हां वटि आया सखर मो ख़ालिद भट्टी बि आयो ईअं न हो मूं वटि आया हुआ मूं ख़त लिखियो तहरीक खे
पढ़ण जो मूंखे शौक़ु हूंदो तहरीक रिसाले खे तहरीक जो मूंखे हिकिड़ो पर्चो मिली वियो रेलवे स्टेशन तां। उन में अली मोहम्मद परवेज़ जी कहाणी हुई भॻा ॾार गेरा, ऐं एॾी भली कहाणी जो खैरपुर खां मेरापुर ताईं मूं 6 दफ़ा पढ़ी। फ़ासिलो थोरो हो पर मूं उहा पढ़ी। पोइ मूं वरी जो ॾिठो त हुन में एडिटर हुनजो सैयद मुंहिंजो पक ई शियो हूंदो, सो मूं वरी या अली मदद सां ख़त लिखी छॾियो, साईं आलम शाह या अली मदद। सो या अली मदद कई त नेठि अची धणी पहुता त भाई हे करम वारा हिते ड्यूटी कंदा कराचीअ में। करम वसण छा कंदो हिते इन्हनि जो हूंदो हो को हुन टाइम में इलाही हिते हूंदा 2-3 स्टेटिक डिपार्टमेंट में, हिन में को हूंदो स्टेटिकल में को क्लर्क या इन क़िस्म जो, पोइ वरी ऑफिसर थी आयो, पोइ होॾे ट्रांसफ़र थियो शुमारियात में हिन में अंगनि अखरनि में हिन में। सो इहे अची मूंसां हुते मिलिया, ऐं जोगी देर सां आया आहिनि। जोगी हलो पोइ तव्हां वटि आया, मूं वटि आया त बाबा हीअ ॻाल्हि आहे, हाणे तव्हां आचर हिननि खे ॾियणो कयो। मूं हिननि न उहो इहा तव्हां ॻाल्हि मुंहिंजी न सम्झंदव। आउं तॾहिं त बाक़ाइदगीअ सां पार्टीअ में हुयुसि ऐं कन्वेनर हुयुसि SSTअ जो। ही शुरूआती जेको करम वारा आया हुआ साईं अरबाब अली नूनारी, इहा अॻे के थी वई, इहो शुरूअ में त पोइ उन में देशी बि ईंदा हुआ, गौस ख़ासि केली निसार लुंड, 2-3 ॿिया निसार पाड़ो, निसार लुंड जेको आहे, निसार लुंड जहिड़ो इहो पोइ ख़ामोश थी वियो। बाक़ी समी हूंदो ईअं डंडेबाज़ तकिड़ो वेड़। पोइ वरी थोरो अॻिते हलियो, मैच्योर थियो, पोइ शाइरी कयईं ऐं इन क़िस्म जो इहो इन में थियो। बाक़ी न त शुरूआती हुन में इहो जोश जज़्बो शाइरी थधो आहे हुनखे, छो इहो चइमि असां हुजती हिकिड़े घर जा आहियूं, लुंड ऐं असांजे विच में थोरो फ़र्क़ु आहे, पर ख़ानदानी तौरु हिक ॿिए जे घर अचणु वञणु वॾनि खां रहियो, पोइ असां में टुटी वियो, उहो न रहियो। पोइ उते कैंपस जॾहिं हाणे इहा ॻाल्हि थी स्कूल जी, मूं हिननि खे इहा ॻाल्हि चई त मुंहिंजो बाबा हाणे मूंखां हीअ शइ वठो, बाक़ी इहा शइ मूंखां न थींदी। आचर तव्हांजे हवाले आहे, जिथे चवंदो सूमर ते आउं हाज़िर हूंदुसि। हर साल ते मूंखां तव्हां मिडिल में छोकिरा वठंदा वञो, सुजागबार जा वेल ट्रेंड तकरीर तहरीर शाह लतीफ़ जी शाइरी। सुजागबार तहरीक त तॾहिं न ई न सुजागबार तहरीक त सुजागबार तहरीक हुई, सुजागबार तहरीक हुई। पहिरीं हुनजो फ़िरोज़ ख्वाजो, पोइ फ़ौत थी वियो, पोइ हयात लतीफ़ थियो ऐं इस्माइल राव। ऐं उन सां गॾोगॾु ॿारनि जी बि असां घरनि में तरबियत कंदा हुआसीं, नारा ॾियणु, GSN जो नारो हणाइणु, ऐं पंहिंजो शेर पढ़णु, गीत पढ़णु। सिंधू तमामु सुठा गीत चवंदी, सुठे आवाज़ सां गीत चवंदी। सो बहरहाल मूं हुननि खे इहो ई चयो, ही लिखत में खणी विया होॾे। मूं चयो ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं फ़ैसिलो आहे त फ़ैसिलो कयो, नौकिरी आहे नौकिरी करणी आहे न आहे करणी। जे नौकिरी आहे त मुंहिंजे माइटनि सां ॻाल्हायो, उन्हनि वठी ईंदी आहे, उहो तव्हांखे मञनि त कीअं हाणे छॾियां सुभाणे, मतिलबु कहिड़ो आहे उन में, उन सां ॻाल्हायो, छा ॻाल्हायूं, कीअं ॻाल्हायूं, इहो मूंखां पिया पुछनि। मूं चयनि मुंहिंजो बाबा पलीहो साहिबु हिते आहे, खैरपुर जेल में आहे, तव्हां हुनखां चिठी वठी अचो, अदा जे नाले सां, रईस अली नवाज़ जे नाले सां चिठी वठी अचो। हू हुनखे मान ॾींदो, मान मर्यादा आहे उन में, उहो हुनखे मान ॾींदो, उहो हिन में न कंदो। यार इहो मसइलो आहे, मुंहिंजो मसइलो आहे तव्हांखे पार्टी हलाइणी त हलायो, बाक़ी तव्हां इहो स्कूल बिली मुंहिंजो माण्हू मूंखे थुकूं था हणनि। हुननि जो भरियो तरियो स्कूल आहे, वेल ट्रेंड छोकिरा आहिनि, तमामु सुठा होशियार, ऐं उन्हनि खे तजुर्बा कराईंदो आहे साइंस जा, ॿिया इहे जेके किट हूंदी उहा पहिरियों दफ़ो खोले उन्हनि खे उहो पढ़ाइणु, उहो सम्झाइणु। सो बहरहाल अरब खणी आयो चिठी आहे, उहा मूंखां अॼु विसरी वई।
तव्हां ॾे मोकिले ॾींदुसि वली साहिब जेल मां लिखी दादा लिखी बिरादरम या साईं अली नवाज़ तव्हां जेकॾहिं शाहनवाज़ खे नौकिरीअ खां आजो कयो उहो क़ौमी काज या क़ौमी कम जे लाइ उन वक़फ़ कयो त उहो बहितरु रहंदो। अहिड़े क़िस्म जूं 5-7 लाइनूं आहिनि नंढे पने ते। पोइ उन ते असांजे ॿिन्ही वॾनि जी हीअ ई सियारे जी सीज़न हुई। आउं बि वेठो हुउसि, करम बि वेठो, आरब वेठो, महबत ख़ान खे बि सॾियो अदा, अली नवाज़ वॾो उहो हो, पोइ अदा वरी हुते महबत ख़ान खे हवाले न त हाणे पलीअ साहिब चिठी लिखी आहे, छा कयूं? हा त हाणे हिन में पाण जवाबु छा ॾियूं? हा जवाबु छा ॾियूंसि? पोइ चयूं त बसि पोइ पाण में ॻाल्हाइणु जवाबु हाणे महबत ख़ान चयो त अलाए छो चाचो जेको आहे उहो नौकिरी छॾणु थो चाहे या छा आहे, अॻिते हली कीअं थींदो छा थींदो। सो बहरहाल पोइ ॿिन्ही इहो चयो त बसि ठीकु आहे तव्हां नौकिरी खां अजाओ। पोइ घर वारनि पाण में वेही तव्हांजे भाइटियो ऐं बगदार उहो हो न, बगदार उहो हो, पढ़ियल मतिलबु वेल ट्रेंड, पर हुन मां असांखे फ़ाइदो टके जो बि कोन पियो। हो त ठीकु आहे, माना सॼी सिंध में माज़रत सां फर्स्ट पोजीशन फर्स्ट पोजीशन फर्स्ट क्लास। उहो तव्हां ॿुधाई न, पर हाणे तव्हां नौकिरी खां हाणे नौकिरीअ खां मूं उते ई ॿिए ॾींहं ते इस्तीफ़ा लिखी पोस्ट में विझी छॾी। अच्छा वियो बि न? वियुसि बि कोन मुंहिंजो, बसि जान छुटी, बसि ॻाल्हि ख़तमु। बाक़ी हाणे आउं उते वञी वञा छा कयां, उते अॻु में छा हुते विढ़िया तालके मास्तर सां मास्तर सां विढ़ी आयो? हा मां पघारूं पियो हलाए न। हाणे मूंखे जीअं बुख था मरो छा, हाणे बुख था मरो छा त मूंखे भाई कावड़, मुंहिंजे बुख था मरो, तूं कहिड़ो जेको सखी ॾाता रहियो पुट आई जेको असांखे ॾींदो आहीं, सरकारी पैसा आहिनि, पघार ॾे। पघार हूंदी 350 रुपया उन टाइम में, मास्तर जी सिंधी मास्तर जी पघार ई इहा, त मूं उहा पघार बि कोन वरितसि। पोइ जो इहो फ़ैसिलो थी वियो त मूं पंहिंजो रिज़ाइन लिखी डॿे में विझी मोकिलियो, हुनजी एड्रेस लिखी, अली नवाज़ नालो हूंदो हुओ मास्तर ख़ासि खेली, तालके मास्तर खैरपुर सिटी। हल पुनल मेले ते असां वरी वियासीं, कोन को हुननि ई पुछा कई, न को आयो। पोइ वञी असां जेको आहे यूनिवर्सिटी कैंपस में पहुतासीं। चाचा मूंखे जे हिकिड़ी साई जी इजाज़त ॾिस, हिकिड़ी साई खां पोइ मिलूं था, असां सां गॾु रहिजो।